शाह जीलानी रहमतुल्लाह ताला अलैहि जे आस्थाने ते आया आहियूं। असां उम्मीद था कयो जेके असां जूं दिली नेक तमन्ना हूंदियूं उन जे बदिले जे सदके पूरी थी। हज़रत शाह अब्दुल लतीफ बिटाई गोड़ जो फरमाया आखिर में हिकिड़ो शायर ॿुधाए ॾाढे जो सुभान अल्लाह। मीरा शाह मदद थी मोहियुद्दीन मली आई अब्दुल लतीफ जो वसीलो वली असली पीर अली करता वार मुरीद दे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह कमाल के गुजारिश करते सब था तो हथ मथे लगे ना था सब तो हटाए भोला शुक्र मीरा शाह मदद करे। सुभान अल्लाह मीरा शाह मदद करे अतियो खियवे लिल्लाह कारण लतीफ जय हर पाजी दे पेर औलाद अली शेर हर गा माड़ यार मारन ते हथ करे तो सुभान अल्लाह ए दो मीरा शाह मदद करे राह सुनी दादी आही अब्दुल लतीफ जो हसनी तो हादी बादशाह बगदादी करका माड़ हिन यार मारन ते हथ मथे करे तो सुभान अल्लाह। वरी जेके दिल में दस्तगीर जा दुश्मन मुनाफिक मरदूद उन्हनि जे लाइ असां छा थो चए मां ॿुधायो हथ मथे करे चओ सुभान अल्लाह जोर सां चओ सुभान अल्लाह। केॾो अलीअ जे औलाद खे अलीअ जे औलाद खे जॾहिं खायो खटे पर तने परीदन जो जल्दी पाड़ो पटे हेठो आई खफत लहदन कीन लतीफ चए हथ मथे करे चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह माशाअल्लाह। इन वक्त मिस्र जे ला मोहम्मद अजीम राजकर के गुजारिश है